लफ़ीस मरहूम जे बाबति शहीद जे बाबति मूंखे जेको मौक़ो ॾिनो आहे ॿ टे लफ़्ज़ ॻाल्हाइण जो त उन लाइ अर्ज़ु इहो आहे त मौलवी साहिबु हमागीर शख़्सियत जो मालिक हुयो। उहो न सिर्फ़ु जमात इस्लामी जो नुमाइंदो बल्कि बिला तफ़रीक़ मुस्लिम गैर मुस्लिम बिला तफ़रीक़ कंहिं फ़िरके जे हर इंसान जी हू ख़िदमत कंदो आहे। ॿिए नंबर ते हिते वॾे दिलेर क़िस्म जो माण्हू तव्हां ॾिसंदव त जॾहिं बि किथे को इंसिडेंट थिए थो त हर धरणे में हर हिकु एहतजाज में मौलवी साहिबु पेश हूंदो। अगरि कंहिं बाला ऑफिसर अथॉरिटी सां मिलिणो आहे कॉम्पिटेंट सां त हर माण्हू सां ही चढ़ी पवंदो ऐं वॾी दिलेरी सां ही पंहिंजो मौक़ो पेश कंदो ऐं नुमाइंदगी कंदो। ऐं ॿिए नंबर ते त पूरे इलाइक़े में इहो पासो जेको बि हिते बख्तियारपुर जो जेको मौलवी साहिब जे ज्यूरिसडिक्शन में अचे थो, इहो त मौलवी साहिब जे वञण खां पोइ इहो सम्झो वीरान थी चुको आहे। को माण्हू न आहे जेको मौलवी साहिब जी जाइ भरे। चलो जमात इस्लामी का एॾी वॾी पार्टी न सही, पर हिकिड़ो नज़रियो आहे, हिकिड़ो प्रोग्राम आहे ऐं इहा सॼे जहान खे ख़बर आहे। उन जे लाइ हिन काफ़ी कुझु जेको हथुल मक़दूर कयो ऐं तरह जे माण्हू खां बि तव्हां पुछो त हिन जी बहितर ऐं काफ़ी ख़िदमत कई। हर माण्हू हिन घुरा थी वियो। हिन जी तबियत हूअं जमात इस्लामी जी जेका थ्योरी आहे इन ई पॉइंट ते आहे त जमात इस्लामी में फ़िरको न आहे। बरेलवी देवबंदी आले हदीस इवन शिया बि क़ाबिल क़बूल कया त ताईं मुतासिरीन में उहे शामिल आहिनि। त कॾहिं हिन फ़िरके परस्ती जे बुनियाद ते न तक़रीर कई, न ॻाल्हाई, न कंहिंजी दिलि आज़ारी कई। तव्हां केतिरो बि हुन सां गरम थी वञो त उहो ते बर्दाश्त अलाह ताला हिन में एतिरी ॾिनी जो तव्हांखे कुझु बि न चवंदो। वरी ॿिनि ॾींहंनि खां तव्हां सां मिलंदो त बाकुर पाए मिलंदो। वॾियूं अलाह ताला ने ख़ूब रखियूं। सो इन हिसाब सां मौलवी साहिब हिन पूरे इलाइक़े जो बि नुक़सानु आहे, जमात इस्लामी जो बि नुक़सानु आहे। छो त जमात इस्लामी खे हाणे हिन इलाइक़े में को कमु करण लाइ सूटेबल माण्हू मूंखे त कोन थो थिए जेको मिले। ऐं असांखे बि जेको दिली सदमो पहुतो आहे त हिकिड़े क़रीब खां हिकिड़े मौज़न खां बि वधीक असां हिन खे महसूसु कयो आहे, वधीक शॉक लॻो आहे। ईअं सम्झो त की ज़िंदगी ते हिकिड़ो काफ़ी मनफ़ी असरु पइजी वियो आहे। पहिरीं पहिरां वेंदा आहिनि, अॻ में बि विया आहिनि, उहो बि असां महसूसु कयो आहे, पर हिन जो ख़्यालु तमामु घणो असांखे महसूसु थिए थो। ऐं आख़िर में इहो अरदास असां हुन जे लाइ दुआ मग़फ़िरत थी करे सघूं था। छो त हाणे वयल शइ वापसि कोन थींदी, कुदरत जो कानून आहे, उहो हर हिक ते लागू आहे। अॼु हू वियो आहे, सुभाणे असां वेंदासीं, हर को वेंदो। जान जो हिकिड़ो वहिंवार आहे। तंहिं करे अलाह ताला मरहूम खे मग़फ़िरत फ़रमाए। असां हुन लाइ दुआ करे सघूं था। ॿियो असां कहिड़ा